अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाद खोसो अमारी सीरियल शाद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। आज जी इन प्यारी वीडियो में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी नई अपडेट सां आऊं हाज़िर थियो आहियां, जेका दुलाब ड्रामे जी 10 अक्टूबर वारी ख़बर आहे। 10 अक्टूबर ते जेकी पहिरीं एपिसोड अचणी आहे, अॼु इन ते हिकु अहम गुफ़्तगू बि कंदुसि। ऐं दोस्तों कुझु पॉइंट आहिनि जंहिं जेका मूंखे शक में मुब्तला बि करनि था, उहे पॉइंट बि मां जेको आहे तव्हां सां शेयर कंदुसि। ऐं कुझु वहम बि आहे मूंखे इन शइ जो, ऐं उहा कहिड़ी ॻाल्हि आहे दुलाब जे बारे में जेका 10 अक्टूबर ते क़िस्त रिलीज़ थियणी आहे। इहा हिकु मेन पॉइंट आहे, इन ते अॼु गुफ़्तगू करणी आहे ऐं तव्हांखे सम्झाइणो आहे। ऐं तव्हां जेके मां पंहिंजी राय रखंदुसि ऐं ॾिसां तव्हांजो ज़हन केतिरो कमु करे थो इन शइ ते। ऐं कुझु ॿिनि ड्रामनि जे ते बि मुख़्तलिफ़ ॻाल्हि कंदासीं जेका न आया कल्ह राति। हाणे हिन टाइम थी सघे थो अची विया हुजनि, एपिसोड घणो कर अची विया हूंदा या न आया हूंदा। बहरहाल दोस्तों, पहिरियों हलूं था पंहिंजी अॼु जी अपडेट जी तरफ़। ऐं उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, हिन वीडियो खे फुल वॉच कयो ऐं लाइक ऐं सब्सक्राइब बि करे छॾियो। जेका बि नवां पुराणा दोस्त आहिनि सभिनी खे अर्ज़ु आहे। ऐं पोइ असां पंहिंजी अपडेट स्टार्ट कयूं था पिया। दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त जेका कल्ह ऐं पहिरीं खां वठी मां ख़बर ॾिनी तव्हांखे त बाबा जेको दुलाब आहे 10 अक्टूबर ते अचण वारो आहे। ऐं मूंखे इन में थोरो शक में बि जेको आहे न इहा ॻाल्हि अचे थी, शक में बि मुब्तला जेको आहे थिए थो इन वजह खां। वजह कहिड़ी आहे? वजह दोस्तों इहा ई आहे त अञा ताईं डायरेक्टर अनाउंस नाहे कयो। थी सघे थो जेसीं ताईं मुंहिंजी हीअ वीडियो अपलोड थिए उन खां पोइ प्रोमो बि मथां अची वञे। फ़िलहालु जेसीं ताईं मां हीअ वीडियो रिकॉर्ड करे रहियो आहियां, हिन टाइम ताईं डायरेक्टर नाहे चयो। जेका इहा अदाकारनि ॻाल्हि कई आहे, थी सघे थो इन्हनि अदाकारनि खे डायरेक्टर चयो हुजे तव्हां ॿुधायो त 10 अक्टूबर ते पहिरीं क़िस्त अचणी आहे। बहरहाल अञा ताईं जेको आहे डायरेक्टर कंहिंखे फ़िलहालु नथो ॿुधाए, कंहिं सचाई नथो करे पियो हिन टाइम ताईं। फरज़ंद मलिक खजू साहब दुलाब ड्रामे जी पहिरीं एपिसोड जी 10 अक्टूबर ते। ऐं दोस्तनि जा काफ़ियुनि जा कमेंट बि आया, उहे बि मां शेयर कंदुसि तव्हां सां, उहे बि पढ़ंदुसि। उन्हनि जा बि काफ़ी सुवाल हुया, उन्हनि ते बि गुफ़्तगू थींदी। ऐं मां तव्हां खां इहा राय पुछां थो, छा तव्हांखे छा लॻे थो जेका एजाज़ मला काज़ी साहब चयो आहे, या कुझु ॿिनि अदाकारनि बि चयो आहे। थी सघे थो उहे वीडियोज़ तव्हां न ॾिठा आहिनि, मूं ॾिठा आहिनि। ऐं जेको मुंहिंजो राब्तो थियो आहे उन्हनि बि इहा ॻाल्हि कई आहे त वाक़ई 10 तारीख़ ते हली सघे थो दामू दुलाब। मूंखे इन शइ शक थिए थो त डायरेक्टर अञा न ॿुधायो आहे। डायरेक्टर जॾहिं ॿुधाया न पोइ त अञा पकी रिपोर्ट हुई। कॾहिं कॾहिं ईअं कंदा आहिनि, तारीख़ ॾेई बि फिरी वेंदा आहिनि, पोइना ड्रामे करे वेंदा आहिनि। जे दोस्तो 10 तारीख़ खां पहिरियां जेको आहे प्रोमो अची वियो त पोइ ड्रामो पक 10 अक्टूबर ते हलंदो। जे प्रोमो न आयो 10 तारीख़ ताईं त पोइ पक न सम्झिजो। इहा मुंहिंजी ॻाल्हि अॼु तव्हां ज़हन नशीन करे छॾियो ऐं तव्हां पंहिंजे ज़हन में रखी छॾियो। ऐं हीअ ॻाल्हि जेका मां करे रहियो आहियां, ऐं इन ॻाल्हि ते असां छाजे करे नंढी नंढी शइ खे बि दोस्तो खोटींदा आहियूं, सोचींदा आहियूं, उन जी तह ताईं वेंदा आहियूं, मुंड ताईं मां वेंदो आहियां, पक कंदो आहियां। जेका इन ॻाल्हि कई आहे, मां मञा थो एजाज़ मला वॾो अदाकार आहे, काज़ी साहब बि वॾो अदाकार आहे, ॿिया बि जिन ॻाल्हि कई। बहरहाल कॾहिं डायरेक्टर जी ज़बान ते बि जेको आहे न असां त एतबार कंदा आहियूं त डायरेक्टर बि इहा ॻाल्हि करे वेंदा आहिनि त हिन तारीख़ ते, लेकिन तारीख़ मटिजी वेंदी आहे। पोयूं जेका अपलोडिंग करण वारा आहिनि उहे ॿिया हूंदा आहिनि। अञा हाणे हवेली ड्रामे जी तारीख़ मिली, जॾहिं बंदि थियो वरी तारीख़ मिली मूंखे, बाबा सुबुह डायरेक्टर ख़ुदि ॿुधायो फलाणी तारीख़ ते हलंदो, तूं ॿुधाए छॾ सभिनी खे। मूं ॿुधाए छॾियो। वरी ईद उल मिलाद नबी उन तारीख़ हुई, उन राति उन ईद उल मिलाद नबी हुयो, जंहिंमें अचानक वरी उन्हनि कैंसिल करे छॾी तारीख़। हुनखे पाण खे बि यादि न हुई इहा ॻाल्हि। वरी मूंखे वॉइस कयूं त मना कर। मां चयो त मूं अपडेट ॾेई बि छॾी, चई ॿी वीडियो में तूं मना कर, ॿिए ॾींहुं या 3 ॾींहुं ॾींदा। वरी मां अपडेट ॾिनी हुई भाउ हवेली ड्रामो मिलाद जे करे नाहे आयो, वरी अची वेंदो 1-2 ॾींहं अंदरि, वरी पोइ अची वियो ड्रामो। हवेली अञा हली रहियो आहे, तव्हां ॾिठो। बहरहाल दुलाब जो बि ईअं थी सघे थो। दुआ कयो बसि जेका 10 तारीख़ मिली आहे पकी हुजे, हालांकि हेॾे होॾे न थिए। बाक़ी मूंखे शक थिए थो इन ते मथां हेॾे होॾे थी सघे थो। ऐं दोस्तो तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जागीर ड्रामो बि इन जे लाइ न आयो, KTN वारनि जी जेका एनिवर्सरी हुई, जंहिं ॾींहुं KTN चैनल पैदा थियो, मतिलबु जंहिं ॾींहुं तयारु कयो वियो, ठहियो, जंहिं ॾींहुं लॉन्च थियो हुयो, जीअं इंसान जी सालगिरह मल्हाइबी आहे, KTN वारनि बि पंहिंजे चैनल जी, KTN कशिश जी, KTN न्यूज़ जी, KTN एंटरटेनमेंट जी सालगिरह मल्हाए पई। इन जे करे जागीर ड्रामो न आयो। बहरहाल हाणे अची वियो हूंदो मतां, जो छाजे करे जंहिं टाइम मां वीडियो अपलोड करे रहियो आहियां त इहा अॼु जेको आहे न 2 तारीख़ जी राति शाम जो मां अपलोड करे रहियो आहियां, लेकिन शूट करे रहियो आहियां। लेकिन अपलोड जंहिं टाइम थींदी अॼु सुबुह जेको आहे न 3 तारीख़ ते
माना या 4 तारीख़ ते तव्हां ॾिसी रहिया आहियो त मथां तेसीं ताईं जागीर ड्रामो अची बि वियो हुजे। बहरहाल जेका चौथी क़िस्त आहे थी सघे थो मतिलबु नए हफ़्ते में इहा ॾियनि, थी सघे थो अची बि वियो हुजे हिन टाइम चौथी तारीख़ चौथी राति एपिसोड मतिलबु तव्हां ॾिसी बि विया हुजो। बहरहाल जंहिं टाइम ताईं मां हीअ कयां थो तंहिं टाइम न आहे आई, तंहिंजे करे हिकु क़िस्त ॾिनऊं, टी चौथी न ॾिनो, इहा वजह हुई। बाक़ी जागीर ड्रामो ज़बरदस्त आहे, मज़ो आहे वाक़ई, जंहिंमें जेको आहे मां त काफ़ी अर्सो पहिरियों ई तव्हांखे ॿुधायो इहो तालीम ते जेको आहे ड्रामो अचिणो आहे, जॾहिं अञा आयो बि न हुयो, टीज़र आयो हुयो, उन खां पहिरियों ई मां ॿुधायो हुयो। माशाअल्लाह हिन ते इहा ॻाल्हि मूंखे वणी, जेको तालीम खे उजागर करनि था। तालीम लाइ हिकिड़ो मतिलबु माण्हू विढ़े थो, वॾेरो घोड़नि जा तंबेला ठाहियूं वेठो आहे, घोड़ा ॿधी वेठो आहे स्कूलनि में, इहो हक़ीक़त आहे। इहो पॉइंट काफ़ी अर्सो मूं पहिरियों खयो हो मां, जो असांजे ॻोठनि में हिते इलाइक़नि में काफ़ी अहिड़ा स्कूल आहिनि जिते घोड़ा गधा ॿधा पिया आहिनि, घोड़ा त न आहिनि हिते, गधा आहिनि हिते वाक़ई। जेको आहे न चौहान क़ौम आहे उहा गधनि सां शौक़ु रखंदी आहे, ऐं उन्हनि जा वाक़ई हिते कुझु गधा ॿधल मूं बि ॾिठा हुया कंहिं दौर में, वॾेरनि जा जेको आहे ॾांद क़ुर्बानी जा ॿधल मूं ॾिठा। ऐं हाणे त उहे स्कूलनि में कुझु कोन बचो आहे, हर शइ पटे खणी आहे, इहो हक़ीक़त आहे। इहा मां आवाज़ उथारी हुई इन वीडियो में काफ़ी अर्सो पहिरियों, जॾहिं इहो ड्रामो लॉन्च थिए पियो। वरी हीउ ड्रामो जॾहिं हाणे ॾिठो आहे त उन में बि उहो अक्षर आहे, तबेला थिया पिया आहिनि स्कूल। इहो सच आहे, इहो हिकिड़ो मैसेज ॾिनो वियो आहे जागीर ड्रामे में सॼी अवाम खे, भली अलाह खे मञो, पंहिंजे बचनि खे पढ़ायो। जेका हाणे जेका नई नसल जेका पैदा थी आहे, हिन जो जॾहिं इहे जवान थींदा, जॾहिं तव्हां ऐं असांजी उमिरि में ईंदा, इहे मज़दूरियुनि करण जहिड़ा न हूंदा। छाजे करे तेसीं त एॾी टेक्नोलॉजी अची वेंदी, मज़दूरी मुल्क में न बचंदी, हर शइ अची मशीनरी ईंदी वञे थी पई। हाणे त सिर तगारी करे थो माण्हू, मथां इहो बि पोइ न मिले, पोइ इहो बुख मिचारा जेको आहे मर्दा, तालीम हूंदी त पोइ पंहिंजो रोज़गार कंदा, पंहिंजो अगरि ड्यूटी न मिलंदी त पंहिंजो को कारोबार कंदा। तालीम जो अॻियो को दौरु अची रहियो आहे दोस्तो, तालीम जो अची रहियो आहे। शुक्र आहे असांजे वॾनि असांखे तालीम ॾियारी, कुटे मूंखे यादि आहे मुंहिंजो वालिद साहिबु, मुंहिंजो चाचो स्कूल असांखे छॾे ईंदा, असां वरी स्कूल मां भॼी ईंदा हुआसीं, वरी कुटे छॾे ईंदा, वरी भॼी ईंदा हुआसीं। असां जेको आहे न स्कूल में असां 2-3 अहिड़ा शागिर्द ॿिया हुया, चंडरा हुया, असांखां वॾा हुया, असांखे चवंदा छॾियो चिदा खेॾूं हली अॼु। पोइ असांखे जेको आहे न चिदनि जी रांदि ते लाहींदा, चवंदा अचु चिदा खेॾूं, छॾो स्कूल में छा पियो आहे। क़ुरान शरीफ़ बि पढ़णु वेंदा हुआसीं स्कूल बि, लेकिन शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजे वॾनि जे जेको आहे न कोशिशि जे करे असां तालीम वठी आयासीं। उहो जेका चिदा असांखे खेॾाईंदा चंडरा, उहे अञा ताईं अणपढ़ियल आहिनि। असांखां त हाणे हुननि जची ॾाढी थी वई आहे, असां नंढड़ा हुआसीं, वॾा हुआ, असां हुन सां गॾिजी वेंदा हुआसीं, मतां रस्ते में कुता ॿिला भउ खां गॾिया वेंदा हुआसीं उन्हनि सां गॾु। बहरहाल उहे न पढ़िया। बहरहाल असां मुंहिंजा नंढड़ा 2 पुट आहिनि जेका वीडियो में बि आया हुया, मां उनखे हाणे असांजी तालीम ॾियां थो पियो, रोज़ानो तालीम स्कूल में छॾे ईंदो आहियां। बहरहाल तव्हांखे बि इहो चवां, तव्हां बि पंहिंजे बचनि खे तालीम ॾियो, जेतिरो थी सघे पंहिंजे बचनि खे पढ़ायो। इहो जेको ड्रामो जागीर लॉन्च थियो आहे, तालीम ते थियो आहे, मूंखे ॾाढो वणियो। इहो जेको आहे इन खे तव्हां बुरो भलो न चओ, इहो तव्हांखे असांखे शहूर पैदा करे थो। अहिड़ा वॾेरा आहिनि, बिल्कुलु ईअं कमु हले थो पियो। हे त हाणे खुलियाम चवे थो मूंखे, जेको आहे वॾेरो चवे थो मूंखे जेको आहे न तालीम न खपे, असांजे तव्हांजे ॿारनि खे ग़ुलामी मां कराईंदुसि, लेकिन हिते वॾेरा ईअं न आहिनि चवंदा, लेकिन मैसेज अहिड़ो ई आहे। वॾेरा स्कूल ई बंदि कराए छॾींदा आहिनि त पोइ इहो अहिड़ी ॻाल्हि साॻी थी वई न। उहे उस्ताद जेका मास्तरनि पघारूं घर वेही खाइनि था पिया, लेकिन स्कूल कॾहिं बि हाज़िरी न ॾियारींदा। हक़ीक़त आहे, इहो 50,000 स्कूल तॾहिं सिंध में बंदि थियो, इहो हुकूमत कयो हुयो, जो मास्तर घर ई वेठा हुया, स्कूलनि में गॾा वधा पिया हुया। बहरहाल दोस्तो, इहे ड्रामा इन जे करे इहे अॻियां पोइयां थिया। बहरहाल दुलाव ड्रामे जो वॾे शिदत सां मूंखे इंतज़ारु आहे, तव्हांखे बि इंतज़ारु आहे। ऐं तव्हांखे हक़ीक़त ॻाल्हि कयां मां दोस्तो, जेको कल्ह तव्हां ॾिठो राति ईरान जेको हमिलो कयो इसराइल ते, इहो माशाअल्लाह। बहरहाल तव्हां बि इन जे बारे में ज़रूरु दुआ कजो, मुस्लमाननि जी फतह थिए। कंहिं मुस्लमान मुल्क पोइ बि कोशिशि त कई आहे न, मां मञा थो ईरान वटि एॾी टेक्नोलॉजी न आहे, पोइ बि कोशिशि त उन कई आहे न, इहा भली ॻाल्हि आहे, पर उन्हनि जे लाइ बि दुआ कंदा कयो। बाक़ी हलूं था पंहिंजी अॼु जी अपडेट जी तरफ़, त अॻिते बक़ाया जेका कॉमेंट्स आहिनि तव्हांजा उहे मां शामिलु कंदुसि। ऐं माशाअल्लाह दोस्तो, गॾो गॾु जेको ग़ुलाम हुसैन ड्रामे जे खां वधीक मां ॾिठो आहे जागीर खे व्यूज़ आया आहिनि, जागीर खे व्यूज़ घणा अची रहिया आहिनि। हवेली बि माशाअल्लाह ड्रामो हाणे थी वियो आहे, बहितरीनु थी वियो आहे। पीर अमजद पीर सराब जो जेको मसइलो हली रहियो आहे, जेको आहे न ज़बरदस्त हवेली ड्रामो थी वियो आहे। ऐं ॿियो त इहो मूंखे बि ॾाढो वणियो, इन जे करे जेको थाणनि जा चकर वग़ैरह इहो घणो ॾेखारियो वेंदो आहे।
जेको वॾेरा 2 ॾींहं बि न वेंदा आहिनि थाणनि में, इहो बि हिकिड़ो मैसेज ॾिनो वियो आहे त ईअं ॾिसो कीअं कमिटमेंट थी वेंदी आहे। वॾेरा 2 ॾींहं अंदरि निकिरी ईंदा आहिनि, ग़रीब सड़ी तबाह थी वेंदा आहिनि, वॾेरनि खे AC ते निंड ईंदी आहे, ग़रीबनि खे त पट ते बि अची वेंदी आहे। वॾो सुठो मैसेज आहे। बहरहाल दोस्तो, अॼु जा जेका कमेंट आहिनि मां पहिरियों उहे शामिलु करे वठां। कमेंट माशाल्लाह बहितरीनु तव्हांजा आया आहिनि। जेका बि दोस्तनि जा आया आहिनि उन्हनि ते जेको आहे न गुफ़्तगू कंदासीं ऐं ज़बरदस्त नमूने सां। जेका कमेंट आहिनि उहे बि तव्हांजे कम जा आहिनि दोस्तो। पढ़ो मतां इन मां बि तव्हांखे को फ़ाइदो मिली वञे दोस्तो। ॿुधो, पढ़ंदुमि मां, तव्हां ॿुधो थोरो। मुजीब लाखो लिखियो आहे, अदा जेको आहे दुलाब ड्रामे में असद कुरैशी न आहे छा? न अदा असद कुरैशी जाते साईं निसार शाह आहे त असद कुरैशी काॾो ईंदो? छो त वॾे अदाकार आहिनि। ॿियो हिकु वॾेरो बि आहे, जो नालो मूंखां विसरी वियो आहे, छा नालो अथसि? जेके हेॾा वॾा जेको आहे वॾो सीनियर त असद कुरैशी आहे, लेकिन हीअ बि वॾा सीनियर अदाकार आहिनि। इन जे करे मतिलबु अॻिते अचे असद कुरैशी। फ़िलहालु असद कुरैशी न आहे। ऐं इक़बाल अली लिखियो आहे, दुलाब ड्रामे जी क़िस्त कॾहिं ईंदी? अदा 10 तारीख़ ते ॿुधायो अथनि। बिल्कुलु हाणे ॾिसूं, 10 तारीख़ खां पहिरियों प्रोमो जो इंतज़ारु कयो। जे प्रोमो अची वियो त पोइ ड्रामो पक 10 तारीख़ ते अची वेंदो। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे, जो नालो आहे गफ़ार अली लशारी साहिबु लिखियो आहे, मूं जेका कल्ह पोस्ट रखी हुई, मां इन चैनल ते कल्ह हिकिड़ी पोस्ट रखी छॾी। कल्ह न, परीं मूं पोस्ट रखी हुई दोस्तो। परीं वारे ॾियारे मूं पोस्ट रखी हुई। वीडियो खां पहिरियां मूं 14 अक्टूबर ते ड्रामो हलंदो, उनजे हेठियों दोस्त लिखियो आहे, सच में भाई 10 तारीख़ को ड्रामा चलेगा? गफ़ार अली लिखियो आहे, बिल्कुलु तव्हां ॿुधायो त वियो आहे। ॾिसूं था हाणे अदाकार बि हाणे हेॾा वॾा अदाकार कूड़ नथा आणी सघनि। जे उन्हनि कूड़, इहा ॻाल्हि कूड़ी निकिती त पोइ असांखे तव्हां मयार न ॾिजो, तव्हां उन्हनि खे चइजो। पोइ मथां तव्हां असांखे चओ यार तव्हां चयो हुयो। असांखां पहिरियां हुननि ई ॻाल्हि कई आहे। वॾे वॾे एजाज़ मला वॾो अदाकार आहे। अगरि उहो ई ज़बानी पंहिंजे खां फिरी वञे पोइ तव्हां असांखे कूड़ न हणिजो। जीअं असांखे तव्हां टारगेट कंदा आहिनि काफ़ी माण्हू, तव्हां कूड़ हणो था। हाणे अगरि कूड़ निकिरे त उन्हनि खे चइजो, असांखे न चइजो। ऐं असद अली खोखर साहिबु दिलि मोकिलिया, काफ़ी सारा वॾियूं महिरबानियूं जानी, ख़ुशि हुजो। नवीद दर साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। मोहम्मद उमर साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, सदाईं जियो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, महिरबानियूं जानी। ऐं फराज़ अली साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं, ख़ुशि हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। MK राजा लिखियो आहे ओके, यानी मुकेश कुमार लिखियो आहे ओके ऐं दिलि मोकिलिया अथई। कल्ह वारा जा गवर्नमेंट ते मूं ॻाल्हि कई हुई, वॾी महिरबानियूं जानी। अली नवाज़ साहिबु लिखियो आहे, थैंक यू सो मच, वॾी महिरबानियूं, थैंक यू अली नवाज़ भाउ। मुकेश कुमार लिखियो आहे, मातली रेलवे स्टेशन से दिलनि सां दुआऊं, वॾी महिरबानी जानी। दुआऊं तव्हांजी पुॼियूं, अलाह घाईंदो इंशाअल्लाह। असांजूं बि दुआऊं आहिनि, तव्हां ख़ुशि हुजो। मुकेश भाउ दिलि बि तव्हां मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं अब्दुल रऊफ़ भाउ लिखियो आहे, वालेकुम सलाम अदा, असांजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम अदा। असां तव्हांजो वीडियो ॾिठो ऐं ॿुधो, बिल्कुलु 23 मिंट कुझु सेकेंड इहो। अदा असांखे इहो ॿुधायो, अदे जो मैसेज थोरो हेॾो थियो आहे, थोरो मां ओपन न कयो आहे। मुंहिंजे ख़्याल में अदे जो अॻिते मैसेज ईअं लिखियो आहे त अदा असांखे इहो ॿुधायो त तव्हांखे इन अपडेट ॾियण में छा फ़ाइदो मिलंदो आहे। घणो करे ईअं आहे, पर हिते पूरो न आहे आयो स्क्रीनशॉट में। ऐं अब्दुल रऊफ़ भाउ, असांखे जेको आहे न यूट्यूब पेमेंट ॾींदो आहे, यूट्यूब जी तरफ़ां पेमेंट ईंदी आहे असांजी। असांखे इहा बसि पेमेंट जो आसिरो हूंदो आहे, ॿियो को फ़ाइदो न आहे। सम्झे न, एतिरी पेमेंट बि न हूंदी आहे, बसि गुज़ारो हूंदो आहे। बसि दुआ कयो असांजी पेमेंट वधे, का भलाई थिए, का वधे, को जेको आहे न सुठी हुन ते जेको आहे न पेमेंट अचे असांजी। जीअं उर्दू आहे चैनल जी अचे थी, असांजी ईअं अचे। दुआ कयो था। मुशरफ बिगियो साहिबु लिखियो आहे, माशाअल्लाह दा ज़बरदस्त अवांजी स्टूडियो जो सेटअप आहे, वॾियूं महिरबानियूं मुशरफ भाउ। मां सेटअप आख़िर में रखियो उन ॾींहं वारी वीडियो में, वॾी महिरबानी सां ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। मुशरफ बिगियो साहिबु लिखियो आहे त मां अव्हांजा सॼा वीडियो ॾिसंदो आहियां, हिन चैनल जा बि ऐं जेके अव्हांजा ॿिया चैनल ॿिया आहिनि उन्हनि जा बि फुल वीडियो ॾिसंदो आहियां। इन जे करे जो काफ़ी मालूमात मिलंदी आहे, माण्हू इन शइ खे ॾिसी ऐं टाइम ॾेई जंहिं मां कुझु हासिलु थिए ऐं फ़ाइदो मिले ऐं असांखे इन शइ जो जेको फ़ाइदो मिलंदो आहे। वॾियूं महिरबानियूं जानी। असांजी जेका मालूमात तव्हांखे ॾींदा आहियूं, तव्हां उन खे गौर सां ॿुधंदा आहियो, उन ते गौर कंदा आहियो, फुल वॉच कंदा आहियो। मुशरफ भाउ वॾियूं महिरबानियूं, इहे लख कुर्ब जानी। बिल्कुलु मुंहिंजा सेकंड चैनल आहिनि उहे ॿिया, जंहिं ते मां नंढी वीडियो रखंदो आहियां, तमामु 1 मिंट 1.5 मिंट जी। उहा देरि ई निकिरंदी, प्ले करण सां ई माण्हू ॾिसी वेंदो। ऐं तफ़सील वारी वीडियो हिन ते हूंदी आहे, हिन ते वरी घणो ध्यानु हूंदो आहे। उहा अपडेट मुंहिंजी ज़बरदस्त हूंदी आहे, जेका तकड़ में अपडेट ॾींदो आहे उन ते ॾेई वठंदो आहियां, तफ़सील ते हिन चैनल ते ॾींदो आहियां। वॾियूं महिरबानियूं उन ॿिन्ही चैनल खे, अजरक इन्फो ऐं उदासी टीवी खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा कयो। वॾियूं महिरबानियूं मुशरफ भाउ।
अब्दुल रऊफ़ भाउ जो मैसेज पढ़ियो आहे मूं अगारे। ऐं अॻिते हलूं था, ॿियो कंहिंजो मैसेज आयो आहे, ॿियो बि आयो आहे दा ओपन नथो थिए, हिकिड़ो मिनट। मूवीज़ लिखियलु आहे दोस्त जे मथां, उन सिर्फ़ु दिलि मोकिलिया आहिनि, ख़ुदा ख़बर जो नालो छा आहे। ऐं स्टिकर जेको फ़ोटो आहे उहो मूवीज़ लिखियलु आहे। वॾियूं महिरबानियूं अदा। ऐं वली मोहम्मद समू साहब लिखियो आहे, अस्सलाम वालेकुम अदा, रात जागी ड्रामो ऐं हवेली ड्रामो कोन हलिया। जी दोस्तो, कल्ह राति हलणा हुया, वाक़ई कल्ह राति न हलिया बिल्कुलु। उहो जंहिंजे करे केटिन वारनि जा जेका चैनल आहिनि उन्हनि जो जनम ॾींहुं सम्झो तव्हां, एनिवर्सरी चइबो आहे एनिवर्सरी, लेकिन सिंधी सवली में मां तव्हांखे ॿुधायां उन जनम ॾींहुं हुयो जंहिं ॾींहुं इहे चैनल जेका पैदा थिया, यानी चैनल जंहिं ॾींहुं ठाहिया विया हुया, तयारु कया विया हुया, के उन्हनि जो जेको न उहा तारीख़ हुई, उनजो बर्थडे मल्हाइनि पिया, इन जे करे ड्रामो न हलियो। न हाणे घणो कर जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हूंदो तेसीं ताईं अची वियो हूंदो, या वरी नए हफ़्ते में ॾेई छॾींदा। वरी महिरबानियूं। ऐं उसामा पाली जो नालो आहे लिखियो आहे, शायद भाई क्या बात कर रहे हो, अभी तो 1 महीना लग जाएगा दो दुलाव ड्रामे को स्टार्ट होते हुए। जेका उसामा भाई जो है ना, ये मैं नहीं कर रहा हूँ बात, ये उन अदाकारों ने की है जो दुलाव में काम कर रहे हैं। आप उनसे पूछें, उन्होंने झूठ बोला है या पक्की तारीख दी है 10 अक्टूबर। मुझे भी पहले यही लग रहा था 1 महीना तो लग जाएगा शूट करते करते, लेकिन एक स्पेल फुल शूट हो चुका है जो तैयार पड़ा है। हो सकता है 10 अक्टूबर को बिल्कुल चला दें। जिन अदाकारों ने ये बात की है वो सच बोल रहे हों। अब देखते हैं, अगर नहीं आया तो फिर आप लोग उनको मैसेज करना, मुझे नहीं। जो कुछ करना है उनके लिए बोलना, मुझे कोई गलत ना बोले, क्योंकि उन्होंने सब कुछ बोला है। अरशद कुंबर साहब दिल मोकिलियान, वॾी महिरबानी सोना। अब्दुल रहमान साहब दिल मोकिलियान, महिरबानियूं। मोहम्मद हाशिम साहब दिल मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं। फ़िदा हुसैन भी काफ़ी सारा दिल मोकिलियान, जानी वॾियूं महिरबानियूं। अख्तर अली साहब दिल मोकिलियान, काफ़ी सारा 2-3 चकर, वॾियूं महिरबानियूं अख्तर अली साहब। अब्दुल रहमान साहब कुर्ब तव्हांजा, अॼु दिल्लीनि में सफ़ा तव्हां दिल्ली दिल मोकिले छॾिया, लख कुर्ब। ऐं ॿिए दोस्त अरशद कुंबर साहब लिखियो आहे कुझु इंग्लिश में उबती सुबता जेको आहे स्पेलिंग हई अथई, सम्झ में कुझु नथो अचे, का शइ सम्झ में मूंखे न आई। अरशद कुंबर साहब दिलि तव्हां मोकिलिया, इहो बिल्कुलु मूंखे सम्झ में आयो था, वॾियूं महिरबानियूं। नोनी अली साहब दिल मोकिलियान, काफ़ी सारा 4 कमेंट कया अथई, दिलनि जूं कतारूं मायूं मोकिलियूं अथई, वॾियूं महिरबानियूं नोनी अली साहब। ऐं असलम नोरी साहब दिल मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं। ऐं असांजो प्यारो दोस्त अदाकार अली हसन चढ़र साहब, उन बि लिखियो आहे ज़बरदस्त, कल्ह वारी वीडियो जे हेठां लिखियो अथई, छाजे करे दुलाव ड्रामे में अली हसन अदाकार पाण बि आहे, असांजो प्यारो दोस्त आहे। गर्मी बि ॾाढी आहे दोस्तो, तॾहिं मां चेहरे ते घड़ी हथ हणां त वॾा पघर हलनि था। ऐं वॾियूं महिरबानियूं अली हसन भाउ, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। अरशद कुंवर साहब इंग्लिश तव्हांजी मूंखे सम्झ में नथी अचे, वॾियूं महिरबानियूं, कमेंट तव्हांजो आयो आहे सम्झ में नथो। ॿियो नोनी अली साहब लिखियो आहे, महिरबानी शायदि भाई दिलि मोकिलिया थी, वॾी महिरबानी तव्हांजी बि जानी, ख़ुशि हुजो आबाद हुजो। ऐं अब्दुल रहमान समेजो साहब दिलि मोकिलिया आहिनि, हीअ अब्दुल रहमान समेजो ॿियो आहे, पहिरियों जेको अब्दुल रहमान उहो ॿियो आहे, वॾी महिरबानियूं। ऐं माशूक लुंड साहब दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। मुकेश कुमार जेको लिखियो आहे, मातली रेलवे स्टेशन से अदा, असां मातली जा आहियूं, कॾहिं अचो अवां दिलि पसंदि होटल जे चांहि पियारियूं, वॾी महिरबानी जानी, इहो तव्हांजो दिलि पसंदि होटल ते कॾहिं ज़िंदगी जेको आहे मौक़ो ॾिनो, अलाह साईं मौक़ो ॾिनो त तव्हांजे इन चांहि जी असां ज़रूरु, तव्हांजे इन होटल जी चांहि ज़रूरु पीअंदासीं। होटल जो नालो मुंहिंजे लिखियो अथई, दिलि पसंदि होटल जो नालो आहे, घणो कर, वॾी महिरबानी सोना। इंशाअल्लाह फ़िलहालु त का ख़बर न आहे, टाइम न आहे, आयासीं ज़रूरु ईंदासीं। ऐं महिरबानियूं। ऐं असद अली खोखर साहब लिखियो आहे, दुलाव ड्रामे जो पुरमो कॾहिं ईंदो दोस्तो, 10 अक्टूबर ताईं टाइम आहे, विच में मतां अची वञे, जे न आयो पोइ तव्हां सम्झो इजाज़ मला कूड़ आयो आहे, तव्हां ईअं सम्झो जो इजाज़ मला ऐं काजी साहिब जेका ॻाल्हि कई आहे कूड़ी कई आहे, जे अची वियो त पोइ तव्हां सम्झो उहे सचा आहिनि, छाजे करे इहा अपडेट उन्हनि जी कोशिशि सां आई आहे। ऐं दोस्तो अॼु जेका कमेंट हुया मूं सभु शामिलु करे छॾिया, मुंहिंजे ख़्याल में को अहिड़ो कमेंट रहियो न आहे जेको मूं शामिलु न कयो हुजे। मूं ॻोल्हे हिकु कमेंट खे जेको आहे न शामिलु कयो आहे हिन वीडियो में। मुंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त सभु जेको आहे न कमेंट शामिलु थियनि, को कमेंट न रहे दोस्त। ऐं गर्मी जे करे दोस्तो हिते थोरा दाणा निकिता आहिनि मूंखे, गरमाश मैदे जी गरमाश जे करे गर्मी घणी आहे, हे तव्हांखे महसूसु थी रहियो हूंदो, पहिरियों न हाणे निकिता आहिनि 2-3 ॾींहंनि खां वठी।
ज़ुकाम वग़ैरह छॾे वियो, लेकिन गर्मी भी घणी आहे, अलाह माफ़ी ॾे। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हां जेका मां अॼु जेका बि पॉइंट खयां तालाब जी 10 अक्टूबर जे बारे में शक वारी ॻाल्हि मूं कई, जे अची वियो त पोइ जहाज़ मल्हार वारा सचा आहिनि, जे न आहे त उहो न आयो तालाब ड्रामो त उहो कूड़ आहिनि। हाणे इन जे बारे में तव्हां कमेंट ज़रूरु लिखिजो तव्हांखे छा थो लॻे। छो छाजे करे त मूंखे अञा पक नथी थिए, ऐं इन जे करे पक नथी थिए त डायरेक्टर साहिबु हिन टाइम ते न आहे इहा ॻाल्हि कई। जे डायरेक्टर इहा ॻाल्हि करे आहे न दोस्तो त पोइ ओके हुयो कमु। डायरेक्टर जेको आहे न हिन टाइम ते इहा ॻाल्हि न कई आहे, ऐं डायरेक्टर साहिब जी ॻाल्हि ऐं ॿी त सिंध टीवी वारनि जो प्रोमो, इहे 2 शयूं वॾियूं अहम आहिनि। ऐं जहाज़ मल्हार जी ॻाल्हि ते थोरो मूंखे शक ज़रूरु पवे थो, जे ड्रामो न अचे 10 अक्टूबर ते पोइ उन्हनि खे मयार ॾिजो, असांखे न ॾिजो। जे अची वियो त पोइ बि चइजो वाक़ई यार अदाकारनि खे बि जेको आहे न डायरेक्टर साहिबु ॼाण ॾींदो आहे। ॾिसूं था इहा शइ बि आज़मा ॾिसूं था। 10 ॾींहं बि 10 अक्टूबर बि परे न आहे। अॼु जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हूंदो, या जेको आहे 4 अक्टूबर हूंदो, या 4 अक्टूबर जी राति हूंदी, या दोस्तो जेको आहे न जंहिं टाइम तव्हां वीडियो ॾिसी रहिया हूंदो 3 अक्टूबर, ठीकु आहे। इन तरीक़े में मुंहिंजी हीअ वीडियो तव्हां ॾिसी रहिया हूंदो। ऐं तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त पोइ जेको आहे 5-4 ॼाण 6 ॼाण आहिनि, ख़बर सॼी पइजी वेंदी। ऐं दोस्तो अॼु जो वीडियो पंहिंजी पुॼाणी ते उमेदु आहे तव्हांखे सॼी रिपोर्टिंग मुंहिंजी सुठी लॻी हूंदी। जेको मां ड्रामा रिव्यू कयो अॼु, सभई सुठा लॻा हूंदा। जे वीडियो में तव्हांखे असांजी का बि ॻाल्हि सुठी लॻी आहे त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। जे असांजी का बि ॻाल्हि तव्हांखे बुरी लॻी आहे त उन जी मां माज़रत हथु ॿधी तव्हां दोस्तनि ॿाहिरनि खां माज़रत घुरां थो। को बि दोस्त नाराज़ न थिए, असां कंहिंखे नाराज़ करण लाइ हिते न वेठा आहियूं। असांजी इहा कोशिशि आहे जेको दोस्त हिते अचे ख़ुशि थिए ऐं खिलंदो असांजे चैनल खां वापसि थिए। कॾहिं असांजे चैनल खां हुनजी दिलि आज़ारी न थिए, कंहिंखे असां ॾुखाइण लाइ न वेठा आहियूं, ख़ुशी ख़ुशी ॾियण लाइ वेठा आहियूं। सभिनी दोस्तनि खे नंढो अर्ज़ु कंदुसि, असांजी हिन वीडियो जी लिंक जिथे किथे शेयर कयो। जेका बि तव्हां वटि व्हाट्सअप ग्रुप आहिनि, ड्रामनि जा ग्रुप ज़रूरु हूंदा, फिल्मनि जा ग्रुप हूंदा, फ्रेंड्स जा ग्रुप हूंदा, उन्हनि में हिन जी लिंक शेयर कयो। हितां हेठो शेयर ते क्लिक करे वञी शेयर कयो। फेसबुक उते बि शेयर करे सघो था, फेसबुक में ग्रुप हूंदा आहिनि, उते शेयर करे सघो था। इहे तव्हांजा लख ग्रुप थींदा ऐं दोस्तनि खे इनवाइट करे सघो था, जीअं असांजे चैनल ते उहे बि अचनि ऐं एंटरटेनमेंट थियनि। ऐं सभिनी दोस्तनि खे इहो नंढिड़ो अर्ज़ु आहे, इहो ज़रूरु पूरो कजो। महिरबानी थींदी, तव्हांजा कुर्ब थींदा। दोस्तो तव्हां हेतिरा थोरा कया त हिकिड़ो थोरो इहो ॿियो बि करे छॾियो। सुठा कमेंट ॾियो इन वीडियो जे हेठां, लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा। मिलंदासीं सुभाणे वारी वीडियो में। मुंहिंजी इहा कोशिशि आहे सुबुह भली अपडेट आहियां, सुठी अपडेट आहियां। अञा मां लॻो पियो आहियां कंफर्म करे, वरी बि मां जेको आहे 10 अक्टूबर जी ॻाल्हि खे ज़रूरु खोटींदुसि। इन खे अञा जेको न जीअं ॿेर खे झंझोड़बो आहे, ॿेर किरंदा आहिनि, ईअं करे करे पक अञा रिपोर्टिंग मां कंदुसि। इन खे सुखियो कोन चाढ़ींदुसि। इंशाल्लाह सुभाणे वारी वीडियो में वरी इन ते पकी गुफ़्तगू बि कंदासीं, नई अपडेट ते बि गुफ़्तगू कंदासीं, ऐं ॿियनि ड्रामनि ते बि गुफ़्तगू कंदासीं, ऐं सुठी ड्रामा रिव्यू रिपोर्टिंग कंदासीं। इंशाल्लाह सुभाणे वीडियोज़ में घणो कुझु ज़ाहिर करण वारो आहियां। अॼु बि काफ़ी जेका पॉइंट हुया मां तव्हांजे साम्हूं रखिया। तव्हां जेको आहे न असां ॿाहिरनि जीअं आहियो, तव्हांखां मां को पॉइंट लिकाइणु नथो चाहियां, सभई साम्हूं रखणु चाहियां, त उहो मूं अॼु काफ़ी रखिया तव्हांजे साम्हूं। ॾिसूं था अॻिते छा थो थिए। असांजी जेकी कोशिशि आहे, असांजी इहा कोशिशि आहे दोस्त असांजे चैनल खां पकी पको एंटरटेनमेंट ऐं पकी ख़बर खणी पोइ वञनि। असांखे ॾींदा इजाज़त, बसि असांखे दुआनि में यादि रखंदा। जिए लतीफ़ जी धरती। अल्लाह हाफ़िज़।